ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचालियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। बहराम खां मक्सी वर्किंग कमेटी सिंध जे सदर जमालुद्दीन मक्सी जे बहराम प्रेस क्लब अहमद बहराम जे सदर अब्दुल समद मक्सी ॿियनि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस सिंधुअ मथां शके नालनि वारे वफ़ाक़ जे फ़ैसिले खे कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। उहो नाज़ुक फ़ैसिलो वापसि वरितो वञे। जमालुद्दीन सिंध अंदरि बदअमनी फैलियल आहे। कंबर शदात कोट में बि बदअमनी जी बाहि भड़की उथी आहे। कानून लागू कंदड़ इदारा अमुन क़ाइमु कराइनि। जमालुद्दीन बहराम जी बाडीअ खे चयो आहे त हर मसइले ते पंहिंजो किरदारु अदा कनि। प्रेस कॉन्फ्रेंस में ॻाल्हियूं तफ़सील मूजिबि मक्सी वर्किंग कमेटी सिंध जे सदर जमालुद्दीन मक्सी बहराम पहुची टाउन सदर अब्दुल समद मक्सी हुसैन मक्सी गुलाम अब्बास मीर हसन फिदा हुसैन गुलाब खान मक्सी ऐं ॿियनि सां गॾिजी बहराम प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे जमालुद्दीन मक्सी चयो त मक्सी वर्किंग कमेटी बिरादरी जे सियासी तौर समाजी मसइलनि खे हल करण ऐं सिंध अंदरि क़बाइली झगड़नि खे ख़तमु कराइण में किरदारु अदा करण लाइ ठाही वई आहे। हुन चयो त अॼु बहराम पहुची हितां जे सदर ऐं उन जे समूरी बाडीअ खे उहे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त बहराम में सियासी समाजी मसइलनि ते पंहिंजो सघारो किरदारु अदा कनि ऐं अमुन कराइण में पंहिंजो हिसो गंढीनि। हुन चयो त वफ़ाक़ जेको सिंध मथां छके नाल ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे तंहिंखे असां रद्द कयूं था। आला अख़्तियारियुनि खां पुरज़ोर मुतालबो कयूं था त उहो फ़ैसिलो अहिड़ो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त सिंधी क़ौम कंहिं बि हद ताईं वञी उन फ़ैसिले ख़िलाफ़ पंहिंजे हक़ीक़ी जिदोजहद कंदी। हुन वधीक चयो त सिंध अंदरि बदअमनी आहे। ख़ासि तौर ते ज़िले कंबर शदात कोट में बदअमनी जी बाहि भड़की उथी आहे। ज़िले इंसामिया खां मुतालबो आहे त अमन अमान बहाल करे माण्हुनि खे आज़ाद फ़ज़ा में जीअण जो हक़ ॾिनो